नाज़िन दुनिया आलमी ॻोठ थी वञण बावजूद हिन जदीद दौर में थर पंहिंजे रिश्तनि नातनि ऐं काजनि खे संभालींदो पियो अचे जेको हिक ॿिए सां जुड़ियल आहे ऐं तारीख़ी लाॻापनि जो उञाण आहे। अॼु बि थर में शादियुनि ग़मियुनि जूं रीतियूं रस्मूं क़ाइमु आहिनि। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। थर में शादियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिक शादी तक़रीब में घोटनि जे निकाह वक़्तु ख़ूबसूरत मंज़र जुड़ी पियो। थर वॾो विस्तार आहे जिते सॼी दुनिया हिकु आलमी ॻोठ बणिजी चुकी आहे। उते मौजूदा दौर में बि थर पंहिंजे रिश्तनि नातनि ज़रिए पंहिंजे रीतियुनि रस्मनि ऐं काजनि खे संभालींदो पियो अचे। अॼु बि हू समिरनि रीतियुनि रस्मनि ऐं तारीख़ी लाॻापनि जो उञाण आहे जेको हिकु अटोट अंग आहे। नवनि घोटनि जा साठ सुहिण सदियुनि खां अॼु बि मौजूदु आहिनि। तारीख़ी सक़ाफ़ती शयूं अॼु बि थर में पंहिंजो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। उन करे उहे रीतियूं रस्मूं अॼु बि ज़िंदा ऐं जावेद आहिनि। दुनिया जेतिरी तरक़ी कई आहे उन मां असुलपणो ऐं निजपणो ख़तमु थींदो पियो वञे, पर थर अॼु बि पंहिंजी वारीअ जे भिटिन जियां ॻाट ऊचो करे हर ॻाल्हि में अॻु भरो आहे। पंहिंजे रीतियुनि रस्मनि ज़रिए माण्हुनि सां निभाईंदो पियो अचे ऐं उहो ई सबबु आहे जो थरी माण्हू हिक ॿिए सां हर वक़्तु जुड़ियल रहनि था। उन करे ई अॼु उन्हनि में पुराणी सखावत आहे ऐं संदन अंदर में निमाणी आहे। हिक ॿिए सां हमदर्दी आहे। अॼु बि पंहिंजो ॻोठाणो माहौल ठाहियो पिया अचनि।